नाज़िन वारहे जे टाउन कमेटी हाल में सकाफती मच कचहरी की तकरीब मुनक़द कई वई, जंहिंमें मुख़्तलिफ़ सियासी, समाजी, मज़हबी ऐं क़ौम परस्त दोहरियन शिरकत कई। उन हवाले सां रिसूं था अहमद अली चांडियो जी ये रिपोर्ट। नाज़रीन, असीं इन वक्त मौजूद आहियूं वारा टाउन हॉल में, जिते वारा प्रेस क्लब के तरफा एक शानदार मच कचहरी रचाई वही आहे। उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त उन्हनि जो वधीक छा चवणु आहे। बड़ी मेहरबानी अहमद अली अवां जी। बिल्कुल अॼु को जो प्रोग्राम है वो वारे प्रेस क्लब तरफां कयो वियो हो। असीं वारे प्रेस क्लब की पूरी टीम के उनकी सथ के सलाम पेश था कयूं। इंशाअल्लाह ताला 6 डिसंबर ते असीं सब जेके वारनि जा सहाफ़ी आहियूं, जेकी भी असांजा सिंधी चैनल आहिनि, उन्हनि सां गॾिजी करे ज़बरदस्त प्रोग्राम कयो वेंदो। सिंध हज़ार साल पुरानी तारीख़ रखंदड़ क़ौम आहे, जेके अजरक टोपी जहिड़ो वेस कंहिं मुल्क में कंहिं भी क़ौम जो ना है, जेको सिंध जो आहे। असांखे फ़ख्र आहे त असां सिंधी आहियूं जो अजरक टोप पारे हिन तकरीब में शामिल आहियूं। मुबारकबाद पेश कयूं था वारा प्रेस क्लब वारनि सभिनी साथियुनि खे ऐं मेहरान टीवी ख़ासि तौर ते मोराई साहब जनी प्रोग्राम जेको आहे सुठे नमूने सां मुनक़िद करायो। तमामु ख़ुशी थी रहे। सकाफ़तूं जेके आहिनि उहे हूअं बि मुनवर थियणु खपनि। क़ौमूं उहे ई ज़िंदा हूंदियूं आहिनि जंहिंजी सकाफ़त ज़िंदा हूंदी आहे। त असां ख़ुशनसीब आहियूं, असां सिंधी आहियूं। न सिर्फ़ु टोपी अजरक पर अहिड़ा जेके ॾींहं आहिनि सुठे नमूने सां मल्हाया वञनि, जंहिंमें पंहिंजी सकाफ़त दुनिया ॾाढो पेश कयूं, यकजहतीअ जो इज़हार कयूं ऐं सिंधी क़ौम के वरी हिकिड़ी ताक़त सां निर्वार कयूं। इहो चऊं था वफ़ाक़ी सरकार के त जीअं असां पंहिंजी सकाफ़त बचाई आहे, टोपी अजरक बचायो आहे, पंहिंजे नंगनि जूं लॼूं बचायूं आहिनि, ईअं असां पंहिंजी धरतीअ जा नंग बचाईंदासीं ऐं ॿेट बचाईंदासीं, कारूं जो जबल बचाईंदासीं। ही जेके बि अॼु हिते गॾु थिया आहिनि, मेहरान टीवी हुजे, KTN हुजे, सिंध टीवी हुजे, उन्हनि जो जेको स्लोगन आहे त उहो बि धरती बचाइण जे लाइ ई आहे। ऐं असां इहो चऊं था त असां पंहिंजा सिर कटाईंदासीं, पर ॿेट ऐं जेको आहे सो भंडार ॿेट हुजे, डिंगी ॿेट हुजे या कारू जबल हुजे, उतां असां हिकिड़ी चपटी खण बि कंहिंखे न ॾींदासीं, छो त इहा धरती असांजी आहे। क्लब जे सहाफ़ियुनि ऐं सिंध जे उजागर ऐं सिंध जा जेके बि साञावंद सियासी समाजी कारकुन आया आहिनि, हिननि खे जस पेश था कयूं ऐं हिन सहाफ़ियुनि खे जसो हुजे जेको अहिड़ो सकाफ़ती प्रोग्राम हलाए अथनि। ये असांजी सिंध जी सकाफ़त आहे। असीं पंहिंजी सिंध जे दंग जी ऐं नंग जी हिफ़ाज़त कंदा रहंदासीं। महिरबानी वारनि जी ऐं सिंधी चैनल वारनि जी, वारा प्रेस क्लब जी, जंहिं मोहबतुनि भरियो प्रोग्राम सहेड़ियो ऐं हिन मोहबतुनि भरे सिंध जे क़दीमी सिंध जो मां पैगाम ॾियणु चाहींदुमि त सिंध सदियुनि खां क़ाइमु आहे, सिंध अज़ल खां आहे ऐं अज़ल ताईं रहंदी। सिंध जे ॿेटनि जे तरफ़, सिंध जे दरियाहनि जे तरफ़, सिंध जे समुंड जे तरफ़ कंहिं बि मेरी अखि कई असां उहा अखि कढी छॾींदासीं। असां जस्ता पेश करियूं सिंधी मीडिया के, जंहिं सिंधी माण्हुनि खे गॾु करण जो हिकिड़ो सुठो सोण पैदा कयो।